पूरे मुल्क जी ठुल शहर में भी ईद उल फितर की खरीदारी जारी है, पर महंगाई सबब बाजार में रश घट नजर अची रही है। शहरन मूजब वधंदड़ अघन करे खरीदारी महदूद थी वही है, जडे त वापारी जो चवण हो तो ग्राहकन की घटताई सबब कारोबार मुतासिर थी रहा है। इन हवाले से अधिक शहरन धरती टीवी से ॻाल्हाईंदे चयो त अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह हर साल जी इन साल भी कम सुठो हली रहियो आयो। जी ही पेट्रोल जो बम किरियो तकरीबन 20 रोज़ो हले 21 रोज़ो हुयो, उन खां पोइ असांजो कम जो स्टॉप थी वियो। माशाल्लाह कम हले पियो, असां एतिरो कम हुयो जो असां मोटा ही पिया, पोइ शायदि मजबूरन कम रुकिजी वियो, त पोइ असां पोइ ॾींहंनि में हाणे तव्हां ॾिसी सघो था असां फारिग बीठा आहियूं, न त असां हज वारे ॾींहुं होश में बि न हूंदा आहियूं। सो पेट्रोल जे करे वॾो इज़ाफ़ो थियो आहे, हर शइ में महांगाई थी वई आहे। हूँ तो हुकूमत का गुजारिश ये है तो पेट्रोल के अगन के घट करन, ताकि जी आवाम की खरीदारी करने में आसानी थे। वो शहर अचन खरीदारी करन के शहर न था अचन, पेट्रोल की महंगाई करे कोशिश करन रियायत कम पेट्रोल में रेट कम करन। दरअसल ॻाल्हि इहा आहे त हिन साल जेको ईद जो शराए ख़रीदगी आहे तमामु घटि आहे पोएं साल खां मुक़ाबले में, छो जो महांगाई एतिरी थी वई आहे जो ग़रीब माण्हू जे वस में न आहे ख़रीदारी करणु। न त हिन टाइम ते जेको दुकान जे जेके रश हूंदी आहे, असांजो माहौल हूंदो आहे त तमामु बहितरीनु रश हूंदो आहे, दुकान ऐं मार्केट दबदी हूंदी आहे। हिन टाइम जेको पोजीशन आहे त असां दुकानदार वांदा वेठा आहियूं, कोई ग्राहक कोन अचण लाइ तयारु न आहे। महंगाई जे हिसाब से गवर्नमेंट जो पेट्रोल वधायो आहे, उन हिसाब जे करे ॾिसो था दुकान मार्केट खाली लगी पई आहे। गरीब माण्हू ॿाहिराली वारो शहर अचणु पसंदि ई नथो करे। गवर्नमेंट खे असां इहा ई गुज़ारिश कंदासीं त महंगाई ते कंट्रोल कयो वञे, गरीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। असल में ॻाल्हि इहा आहे त सॼो महांगाई जो दारोमदार ट्रांसपोर्ट जे हिसाब सां महांगो थियो आहे, छो जो पेट्रोल जो सॼो कमु आहे ट्रांसपोर्ट जे करे ई त महंगाई थींदी, छो जो पेट्रोल महांगो थींदो ट्रांसपोर्ट महांगी थींदी ऑटोमेटिक, सॼो बुनियादु इन ते ई आहे। इन हिसाब सां गवर्नमेंट खे अपील था कयूं त उहा इन महांगाई खे कंट्रोल करे ऐं जल्द खां जल्द को इक़दाम वठो वञे। ईद खे ईअं था ॾिसूं जी माना ॿिलो कंहिं शहर ॾिसंदो आहे, हुकूमत आए ॾींहुं महांगाई करे छॾियो आहे। ख़रीदारी करण खां ॾाढियूं शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। सैंडल जेको 2000 जो हाणे 4000 में थी वियो आहे। ग़रीब माण्हू परेशान आहे, 2 टाइम खाइण लाइ परेशान आहे। ॾिसो था तव्हां रेडी वारनि खां पुछा कयो हूंदो, उहे बि तमामु घणा परेशान आहिनि। हुकूमत आए ॾींहुं पेट्रोल महांगो थो करे, गैस महांगो थो करे, छो त हीअ असांजे टैक्सनि मां शयुनि खे वधाइनि था। उन्हनि खे इहो ख़्यालु कोन थो जेको ग़रीब आहे कुझु आहे, पर हुकूमत आए ॾींहुं शयुनि खे महांगो थो। हाणे पेट्रोल जेको 332 रुपया लीटर थियो आहे, 33 रुपया लीटर थियो आहे, हुकूमत खे इहो ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, हीउ ग़रीब आवाम काॾे वेंदो। जी अवां ठुल जे मार्केटन में खरीदारी कंदड़ माण्हुनि ऐं तोड़े कारोबारी माण्हुनि जो ॻाल्हियूं ॿुधो, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त महांगाई करे जेके माण्हू आहिनि उहे ख़रीदारी नथा करे सघनि, तंहिं करे जेको कारोबारी माण्हू आहिनि उन्हनि जो जेको कारोबार आहे उहो ठप बढ़ियल आहे। हिननि वक़्तु हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौरु महांगाई ते कंट्रोल कयो वञे, त जीअं हर आम माण्हू जेको आहे ईद जूं ख़ुशियूं मल्हाए सघे। कैमरामैन अशरफ अली भट्टी सां गॾु यासिर कंडराणी, धरती टीवी ठुल।